किपरो गरीबाबाद वासी गालिब काइम खानी ऐं मोहम्मद आज़म फैमिली समेत पीपी छॾे GDA में शामिल थी विया। GDA उम्मीदवार काज़ी शमसुद्दीन राजड़ GDA अकवण ख़ुदा बख्श दर्स सां मुलाक़ात करे GDA में शमूलियत कई। असां पीपल्स पार्टी में वक़्तु ॾिनो आहे, हाणे GDA में ॾींदासीं इंशाल्लाह। असांजा जेका बि वोट आहिनि सभु GDA में। अॻु में असीं पीपल्स पार्टी में आयासीं इलाही वक़्त खां, ऐं हींअर असीं शमूलियत करूं पिया GDA में। ऐं अञा मुंहिंजो फैमिली आहे, तक़रीबन 8 खां 10 ॼणा आहियूं, ऐं इलाही वक़्त खां असीं हलिया आहियूं। को बि असांजो कमु कोन थी वियो आहे। हींअर उमेदु करे आया आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला असांजी बहितरी मिलंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।